मस मस यार दायूं करे करे अब्बे के राज़ी कयो हम शादी लाए चए पोइ थोरो ॾींहुं ठरंदा तुंहिंजी शादी कराईंदुसि मथां वरी बरसातनि वेड़ी वोड़े छॾी काॾे यार हाणे त सूरनि में पिया हूं पोइ हाणे हाणे छा हाणे ट्रपड़ कुले ते न केॾीमहिल काथे तूं ॿुधाए तुंहिंजी त मथे महीने मां सम्झां थो शादी हुई न पोइ चवई पियो शादी हुई हिते जो करी पई त मारी मंगे थी जंग भॼी पई न कर यार हा उहो बच्चा थियसि बच्चा कहिड़ो थियो जंग भॼी पियो हाणे कहिड़ो बच्चा अथसि छा आहे जंग भॼी पियसि हा सफ़ा भॼी पिया आहे यार बारिश ज़ुल्म करे छॾियो आहे अलाह पोइ वठंदसि ॾिसूं मां चवां थो न वठंदुमि पर बाबो उबा थींदो त चए थो तूं छॾ त मां पढ़जां ॿई पीउ पुट बुख ते हो या ॿियो भला छा कयूं बाबो बि छड़ो आहे मूं वारे ॿिए खे ॿियो ई पिटको थी हा मां पंहिंजी शादी लाइ रड़ियूं थो कयां त हुनखे पंहिंजी शादी जो लॻो पियो आहे ॿई हिकु अहिड़ा हुन पता बहरहाल कोशिशि कर मंडी बि वठ बाबा हींअर सफ़ा बुख था मरूं बाजा ॾिसूं भला कोशिशि कंदासीं बाबो बि त छॾे न बाबे जो रीहण थो पए त मां पढ़जां हुनखे बि केरु ॾे कोन थो कुराड़ो आहे हाणे घुराड़े खे चओ बाबा तूं नमाज़ पढ़ न पुटनि खे पढ़ाए अञा तूं पाण पढ़ में छा कयूं कुराड़नि जी सोच वॾी आहे न हाणे त फ़िलहाल त बारिशनि तबाही करे छॾी आहे हाणे त शादी जो त सोचे बि नथा सघूं हा वरी 2-3 महीना सब्र कयूं हाली जेसि ताईं 2-3 महीना हिते साल लॻी वेंदो भाऊ सिधो थियण में हा यार छा कजे हिकिड़ी कारी छोकिरी मुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हियो आहिनि उहा वई मेंह वांगुरु टुबियूं हणंदी पई हुजे पाणी में किथां मिलंदी हाणे मस्तु मस्तु मालिकनि कढियो त मां तारू कोन हुअसि ऐं सोरो जेको मूं वारो हुयो हुन चए पोइ त घिड़ेसि कढेसि तव्हां चइबा मां मर्दसि छा छॾियूं शादी खे हलूं भला चांहि कटि पियूं बि छा कयूं पीआरींदो या तोड़ कोन्हनि जा त मूंखे किथे 50 रुपया सुबुह जो लधो हल हणूं टुकड़ो भला उथ त बराबरि पी अचूं हली हली कर इहो उथा कर मूंखे उथा चेल में सूर आहे ज़ाल किथां वठी सघंदासीं भाऊ हलो